वॾे वज़ीर मुराद अली शाह सां ऑस्ट्रेलियन हाई कमिश्नर जी मुलाक़ात। मौसमियाती तब्दीली ऐं उन जे असरनि बाबति ॻाल्हियूं। ऑस्ट्रेलियन हाई कमिश्नर पारां बोर्ड सबबि जानी नुक़सान ते दुख जो इज़हार। वॾे वज़ीर जो चवणु आहे त ॻोठनि मां पाणी नेकाल कयो पियो वञे। पाणी नेकाल थींदड़ इलाइक़नि ॾांहुं मुतासिरनि खे वापसि मोकिलियो पियो वञे। फूड सिक्योरिटी जे ख़दशे सबबि कणक जी पोखी यकीनी बणाई वेंदी। सिंध सरकार घटि पाणी वारा फसल आणण ते कमु करे रही आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त बरसात ऐं बोड मुतासिर इलाइक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। 24 कलाकनि में वधीक 38,250 ख़ानदाननि खे राशन ॾिनो वियो आहे। मजमूई तौर 13,22,603 ख़ानदाननि खे राशन ॾिनो वियो। हिन वक़्त ताईं मुतासिरनि खे 4,62,808 तंबू, 4,88,778 तरपाल, 28,98,000 खां वधीक मच्छरदानियूं ऐं ॿियो सामान फराहम कयो आहे। रिलीफ कैंपुनि मां मुतासिरनि जे घरनि ॾांहुं वापसी जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्त में रिलीफ कैंपुनि में 3,52,718 मुतासिर मौजूद आहिनि। नवाबशाह में जीव छोड़ींदड़ वाक़ियो। पीउ ऐं ॿिनि पुटनि समेत 4 पोहिरत टांकी में साबु साड़जण सबबि फौत। हाशिम टाउन जी फैक्ट्री अंदरि टांकी जी सफ़ाई दौरान गैस भरजण सबबि 4 पोहिरत हयाती विञाए वेठा। फौतनि में फैक्ट्री मालिक नासिर, संदसि 2 पुट दानिश ऐं सलमान शामिल। लाश घर पहुचाइण ते कोहराम मची वियो। सिंध में डेंगी, मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि जो आज़ार वधी वियो। वधीक 12 ॼणा हयातियूं विञाए वेठा। गोलारची वेझो वधीक 2 नींगरियूं गैस्ट्रो विघे फौत। कोटलीची जे ॻोठ गुल मोहम्मद सुमरे में गैस्ट्रो ॻोठाणे खां हयाती खसे वरिती। पिंगरे भरिसां ॻोठ राणो गुजर में ॿाड़ो गैस विघे फौत। ठुल वेझो ॻोठ नूर मोहम्मद भट्टी में पीरसन औरत मलेरिया सबबि हयाती विञाए वेठी। गढ़ी असन जे ॻोठ अब्दुल वहाब खोसवासी नौजवान मलेरिया विघे दम ॾिनो। खोड़ा भरिसां नींगरी मलेरिया विघे फौत। बडाणी वासी नींगर मलेरिया विघे फौत। मीरो खान वेझो ॻोठ बंबो खान चांडियो वासी नौजवान मलेरिया विघे हयाती विञाए वेठो। मियां साहब भरिसां नींगरी गैस्ट्रो विघे फौत। पखे जे ॻोठ चांडू मुखैरी में नौजवान मलेरिया विघे दम ॾिनो। घर में कोहराम मची वियो। सिंध में बोड मुतासिर इलाइक़नि मां पाणी नेकाल न करण ऐं ॿाहिरि न थियण ख़िलाफ़ मुतासिरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। नौशरीफ़ फिरोज़ में टेंट सिटी में दरअसल मुतासिरनि तरफ़ां सहूलियत न मिलण ख़िलाफ़ क़ौमी शाहराह ते धरणो। गढ़ी असन में यूसी दीनगढ़ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जो ॿाहिरि न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वाहरा जे गर्ल्स हाई स्कूल में दरअसल मुतासिरनि जो बि एहतजाज। झंडे मरी जे ॻोठ साहिब डिनो शेख जे रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। जमाल शाह में ॻोठाणनि जो पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरो। फरीदाबाद में सियासी समाजी धुरियुनि ऐं ॻोठाणनि जो सिटी गेट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। ठकराटे में ॻोठाणनि जो ॿारनि समेत एहतजाज। मुतासिरनि जो चवणु आहे त बरसाती बोड सबबि घर पट ऐं फसल बुॾी विया पर कंहिं बि सार न लधी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 5 ॼणनि जा लाश हथ। सेवण वेझो पाणी में बुॾी वियल ॻोठाणे जो लाश हथ। शहदादपुर जे रेलवे कॉलोनी भरिसां शहरी जो लाश मिलियो। नवीद अहमद दहवाण तौर सुञाणप। मिर्ज़ापुर वेझो पुरस्कार नमूने गुम थियल ॻोठ मोहम्मद अली केहर वासी नौजवान जो लाश केनाल मां कढियो वियो। पीर वसन भरिसां बरसाती पाणी मां जातल पीरसन जो लाश हथ। 60 मेल में मेले मां अदरोट शख़्स जो लाश हथ कयो वियो। बनियाकिल भरिसां ॻोठ गुरंढड़ में घर अंदरि नौजवान मुबैना तौर तशद्दुद में क़तल। 2 ॼणनि लठुनि ऐं सिरोटनि सां तशद्दुद करे नौजवान कयूं मिंढड़ खे क़तल करे छॾियो। वाक़े जो केस दाख़िल का गिरफ़्तारी अमल में न अची सघी। ऐं सिजावल चोणे जे वेझो ॻोठ गुल हसन मक्सी में मुड़ुस ऐं ॾेर हथां औरत क़तल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार शहज़ादी खे क़तल करण बाद घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि। अस्पताल मां पोस्टमार्टम बाद औरत जो लाश वारसनि हवाले कयो वियो आहे।